कंडियारो भरिसां ॻोठ इमाम बख़्श मंगरियो जे रवासी उस्ताद माजिद हुसैन मंगरियो भाइरनि जे मुबैना नाइंसाफ़ी ऐं ज़मीन जे कब्ज़े जी कोशिश ख़िलाफ़ नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतजाज मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते माजिद मंगरियो दाहिदे ॿुधायो त उहो हिकु उस्ताद आहे। ॻोठ में वालिद मौला बख़्श जे ज़रई ज़मीन आहे जंहिं मां भाइरनि समेत भेनरुनि खे पंहिंजो हिसो मिली चुको आहे। हाणे भाइर उहो हिसो खपाए छॾियो आहे। हाणे वरी मुंहिंजे हिसे में आयल ज़मीन ते कब्ज़े जी कोशिश करे रहिया आहिनि। हुननि भाइरनि जे अहिड़े ज़ुल्म ख़िलाफ़ अदालत में दरख़्वास्त दाख़िल कराई, जितां अदालत मुंहिंजे हक़ में फ़ैसिलो पिणु ॾिनो आहे, पर मूंखे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां धमकाए पियो वञे, जंहिं करे हू सख़्तु परेशान आहिनि। भाइर ज़बरदस्ती ज़मीन ते कब्ज़े जी कोशिश करे रहिया आहिनि। दाहूं कूकूं करे थकिजी पियो आहियां, पर केर बि ॿुधण लाइ तयारु न आहे। हुननि कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद, DC नुसरत फ़िरोज़, SSP नुसरत फ़िरोज़ समेत वसवारनि खां मुतालबो कयो त कब्ज़े जी कोशिश कंदड़ भाइरनि ख़िलाफ़ क़दम खणी साण से इंसाफ़ कयो वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।